पाकिस्तान जे मशहूर टिकटॉकर जन्नत मिर्ज़ा बॉलीवुड फिल्म खे रद्द करण ते तनक़ीद जो निशानो बणिजण खां पोइ तनक़ीद कंदड़नि ते जवाबी हमलो कयो आहे। फोटो ऐं वीडियो शेयरिंग प्लेटफॉर्म इंस्टाग्राम ते हिकु मुबहम कहाणी शेयर कंदे टिकटॉकर नक़ादनि खे हासद कंदड़ करार ॾिनो। पंहिंजे शेयर कयल इंस्टाग्राम स्टोरी मूजिबि माण्हू अक्सर करे पंहिंजी ख़ुशी ऐं कामयाबी खे ॾेखारण बदिरां शेयर कंदा आहिनि जेसिताईं तव्हां उन्हनि शयुनि खे हासद सां न ॾिसी रहिया आहियो। उन सां गॾु हुन हासद कंदड़नि खे पाण खे दुरुस्त करण जो मशवरो पिणु ॾिनो। यादि रहे त ताज़ो ई जन्नत मिर्ज़ा पारां माज़ी में ॾिनल हिकु इंटरव्यू हिकु भेरो ॿीहर साम्हूं आयो हो, जंहिंमें हुन इंकशाफ़ कयो हो त खेसि बॉलीवुड जी अदाकार कार्तिक आर्यन सां गॾु हिकु फिल्म जी आछ कई वई हुई, पर हू हिन इनकार कयो। इनकार जो सबबु ॿुधाईंदे हुन चयो त संदसि वालिदैन मूंखे हिंदुस्तान वञण ऐं कमु करण जी इजाज़त न ॾींदा ऐं मूंखे पाण अहिड़ी का बि ख़्वाहिश न आहे। बाद में जॾहिं पुराणी इंटरव्यू क्लिप सोशल मीडिया ते वायरल थी त उहो सार्फ़िन जे ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो, जंहिंखां पोइ वॾे तादाद में सार्फ़िन टिकटॉकर ऐं अदाकारा ते सख़्त तनक़ीद करे रहिया आहिनि।